वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में मुलाक़ात जो गॾियल पधरनामो जारी। ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी सहकार जो फ्रेमवर्क शुरू करण ते इत्तफ़ाक़। वापार ऐं सीड़पकारी जा लाॻापा मज़बूत बणाइण। सिंध जॉब पोर्टल सां नौजवाननि खे मेरिट ते रोज़गार मिलंदो। जॉब पोर्टल ते ऑनलाइन रोज़गार लाइ अप्लाई करे सघिजे थो। सिफ़ारिशी कल्चर जो ख़ात्मो करणो आहे। जॉब पोर्टल जी टेस्टिंग लाइ IBA सखर खे चूंडियो वियो आहे। जॉब पोर्टल अवामी ख़िदमत जी फ़राहमी में वॾी कामयाबी आहे। हीउ मंसूबो डिजिटल तब्दीली शफ़ाफ़ियत जो मुज़ाहिरो आहे। सिंध हुकूमत हर शइ खे डिजिटलाइज़ करे रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद रादली शाह जो सिंध हुकूमत तरफ़ां रोज़गार जे मौक़नि में शफ़ाफ़ियत ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल लाइ सिंध जॉब पोर्टल जो इफ़्तिताह करण बाद तक़रीर खे ख़िताब। तक़रीर में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, PP सिंध सदर निसार खोड़ो, सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर शाह, अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, IBA सखर जो वाइस चांसलर आसिफ शेख ऐं ॿिया शरीक। सिंध हुकूमत कराची खां पोइ हैदराबाद सखर ऐं लाड़काणे में औरतुनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ स्कूटी जी ट्रेनिंग शुरू करण जो ऐलान करे छॾियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट जी रिथाउनि ते ख़यालनि जी बेवर। सूबे जी वधीक 3 ज़िलनि में पीपल्स बस सर्विस जो दायरो वधाइण जो फ़ैसिलो। येलो लाइन BRT जे अहम हिस्से सेनेटर ताज हैदर पुल खे अवाम लाइ खोलण जो बि फ़ैसिलो। कराची में गुलशन मेमार खां टावर ताईं EV बसुनि जो नओं रूट शुरू करण जो पिणु ऐलान। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध सरकार औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ अमली क़दम खणी रही आहे। हैदराबाद, लाड़काणे ऐं सखर में औरतुनि लाइ स्कूटी हलाइण जी ट्रेनिंग शुरू कई थी वञे। ट्रेनिंग मुकमल कंदड़ औरतुनि खे मुफ़्त ड्राइविंग लाइसेंस जारी कया वेंदा त जीअं खेनि माली बार खे मुंहुं न ॾियनि। येलो लाइन BRT जो हिकु अहम स्टेशन ताज हैदर पुल जो कमु मुकमल थी चुको आहे। जल्द पुल खे जल्द अवाम लाइ खोलियो वेंदो। डबल डेकर ऐं EV बसुनि जी नई खेप जल्दी कराची पहुचण वारी आहे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर-ए-आज़म चौधरी अनवारुल हक़ खे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण लाइ पीपल्स पार्टी पारां ॾिनल मोहलत ख़त्म करे छॾी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर-ए-आज़म बेइतमादी रिथ जो मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो करे वरितो। बेइतमादी रिथ जमा कराइण जो इम्कान ज़रियनि मूजिबि बेइतमादी रिथ आणण लाइ पीपल्स पार्टी खे 36 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। नए क़ाइदे ऐवान लाइ अञा ताईं हतमी हिसो न साम्हूं अची सघियो आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां नए क़ाइदे ऐवान लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आंदो वेंदो। मुस्लिम लीग नून जा असेंबली मेंबर मरकज़ी क़यादत जे फ़ैसिले मुताबिक़ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾींदा। नए क़ाइदे ऐवान जी चूंड बाद मुस्लिम लीग नून ऑपोज़िशन में वेहंदी। तहरीक-ए-इंसाफ़ जा 4 मेंबर ऑपोज़िशन में मौजूद। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में तुर्किया जे शहर इस्तंबुल में 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ ॻाल्हियुनि जो काबुल इंतिज़ामिया जी हिकहटी सबबि अञा ताईं को नतीजो न निकिरी सघियो। तालिबान वफ़द जा काबुल इंतिज़ामिया सां बार बार राब्ता। हर भेरे राब्ते ते मौक़िफ़ तब्दील। सिफ़ारती ज़रियनि मूजिबि चाकड़ी कंदड़ मुल्कनि तरफ़ां धुरियुनि खे ॿीहर ॻाल्हियुनि ते राज़ी करण जी कोशिश कई पई वञे। 3 ॾींहं ॻाल्हियूं 18 कलाकनि ताईं जारी रहियूं। ॻाल्हियुनि में पाकिस्तान पंहिंजे मुतालबनि ते क़ाइम। अफ़गान तालिबान जो वफ़द पाकिस्तानी मुतालबनि खे पूरी तरह तस्लीम करण लाइ तयारु नाहे। पाकिस्तानी वफ़द जो मौक़िफ़ बदस्तूर, मंतक़ी, मज़बूत ऐं अमन लाइ अणथर आहे। मेज़बान मुल्कनि बि तस्लीम कनि था त पाकिस्तान जा मुतालबा जाइज़ आहिनि। सिंध हुकूमत मंसूबनि में देर कंदड़ यूनिवर्सिटीज़ खे नयूं तरक़ियाती स्कीमूं न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते जे वज़ीर इस्माइल राहू जी सदारत हेठि लाड़काणे सखर ऐं मीरपुर ख़ासि यूनिवर्सिटीज़ जे VCs जो इजलास। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में मंसूबा वक़्त सिर मुकमल न थियण ते प्रोजेक्ट डायरेक्टर ते नाराज़गी जो इज़हार। लाड़काणे में इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी ऐं सखर में नर्सिंग कॉलेज क़ाइमु करण जो फ़ैसिलो। ॿई इदारा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी निगरानी हेठि कमु कंदा। इस्माइल राहू जो चवणु आहे त मंसूबनि खे वक़्त सिर मुकमल न कंदड़ यूनिवर्सिटीज़ खे नयूं स्कीमूं न ॾिनियूं वेंदियूं। नयूं स्कीमूं कारकर्दगी सां मशरूत कयूं वेंदियूं। मकानी खाते वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो इजलास। कराची में सफ़ाई सुथराई जे हवाले सां
सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर पारां सिंध जे समूरनि ज़िलनि में सफ़ाई जी सूरत हाल बहितर बणाइण ते सख़्त हिदायतूं। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त निजी कंपनी मुआइदे जी पासदारी करे ॿी सूरत में मुआइदो रद्द करे सघिजे थो। ख़ानिगी कंपनी जा समूरा जाइज़ मसला हल कया वेंदा। पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाए निजी कंपनी खां नाजाइज़ मुतालबा करण जी शिकायत पारां लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते सां सहकार जारी रखण जी ख़ातिरी। SGS सां मुआविज़े ज़रिए इंस्पेक्शन ऐं मयार जी जांच जो निज़ाम बहितर बणाइण जो ऐलान। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त सिंध हुकूमत आलमी बैंक जे सहकार सां शुरू थींदड़ सभिनी मंसूबनि में जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां सूबे जी तरक्की समेत मंसूबनि जी शफ़ाफ़ियत खे अहमियत ॾेई रही आहे। मशीनरी ऐं दवाउनि जी ख़रीदारी में आलमी मयार ऐं शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। सियारे जी मुंद अचण ते सिंध ऐं बलूचिस्तान जे साफ़िन लाइ गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो इम्कान। सुई साउदर्न गैस कंपनी गैस जी क़ीमतुनि में ₹125.41 फ़ी MMBTU इज़ाफ़े जी दरख़्वास्त ओगरा में जमा कराए छॾी। ओगरा पारां 11 नवंबर ते कराची में अवामी ॿुधणी कई वेंदी। लाड़काणे में बकापुर चौकी ते हथियारबंदनि हमले में शहीद थी वियल पुलिस एहलकार मुश्ताक सुन्नीअ जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। पुलिस हेडक्वार्टर में जनाज़े नमाज़ में DIG नासिर आफ्ताब, SSP फैसल चौधरी, DSP रेंजर्स अमलदारनि शहीद जे वारसनि ऐं शहरनि जी शिरकत। DIG नासिर आफ्ताब जो चवणु आहे त जल्द ॿुहारियुनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो। वाक़िए जो शाहिदूं मौजूदु आहिनि। CCTV फुटेज बि हथ कया आहिनि। शहीद एहलकार जे वारसनि खे सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल पैकेज ॾियारियो वेंदो। पुलिस शहीद एहलकार जे वारसनि सां गॾु आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार लाड़काणे में बकापुर पुलिस चौकी जे इंचार्ज मुश्ताक सुन्नीअ जी शहादत वारे वाक़िए जो नोटिस वरितो। SSP लाड़काणे खां वाक़िए जा तफ़सील तलब। घरू वज़ीर वाक़िए में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीम खे टास्क ॾियण जो हुकुम ॾींदे चयो आहे त पुलिस ॿुहारियुनि खे जल्द खां जल्द कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। हैदराबाद में डेंगी वायरस ख़तरनाक सूरत हाल इख्तियार करे वरिती। डेंगी बिखे वधीक हिकु शहरी ज़िंदगी जी जंग हाराए पियो। मौतुनि जो अंग 16 थी पियो। शहरनि सूरत हाल जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया खे करार ॾेई छॾियो। शहर में वबा ते ज़ाब्तो आणण लाइ स्प्रे ऐं सफ़ाई मुहिम अञा ताईं गैर अस्राइती नज़र अचण लॻी। टंडो लहर भरिसां वरसान थाणे जी हद ॻोठ अहमदसाम में बाहि लॻण सबबि 6 खां वधीक घर सड़ी विया। घरनि में पयल अलो पलो सड़ी रखी वियो। बाहि मुतासिर थियल आसमान हेठि वेयारो मददगार वेठल करंदी वारनि खे मदद जी अपील। सिरजावल वेझो ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार सां बीहर कर खंयो। 2 ॼणा क़तल। ॿुढो चालपुर में जग बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झड़ दौरान मारिजी वियलनि जी सुञाणप अब्दुल लतीफ़ ऐं मोहम्मद हाशिम जग नालनि सां थी। धुरियुनि में चित्ताण इलाइक़े में